नाज़रीन, कराची, हैदराबाद, जामशोरो, मीरपुर ख़ास, सांगड़ ऐं ॿियनि शहरनि में मौसमियात खाते अॼु ऐं सुभाणे तूफ़ानी बरसातुनि जी अॻकथी करे छॾी आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिबि हिन वक़्तु उछड़ो थर राजस्थान बॉर्डर ते चोमासे जो सिस्टम लो प्रेशर D में तब्दील थी वियो आहे, जंहिं सबबि अॼु ख़मीस जे ॾींहुं राति ऐं सुभाणे शाम ताईं ॾखिण सिंध, उत्तर, ओलह ऐं विचोली सिंध में मौसमी हालतूं ख़राब थी सघनि थियूं ऐं शदीद तेज़ हवाउनि, गजगोड़ ऐं खिवण सां बरसात जो इम्कानु आहे। मौसमियात खाते जे माहिरनि इम्कानु ॾेखारियो आहे त हैदराबाद, जामशोरो, मीरपुर ख़ास, सांगड़, नवाबशाह, काछो ऐं थरपारकर में 200 मिलीमीटर ताईं बरसात थी सघे थी, जॾहिं त सिंध जे गादी वारे शहर कराची डिवीज़न समेत सॼी सिंध में बरसात जो इम्कानु आहे। बरसात दौरान खिवण जे किरण जा इम्कान बि मौजूदु आहिनि। इन करे अवाम खे एहतियात करण जी ज़रूरत आहे। माण्हुनि खे हिदायत कई वई आहे त बरसात जे वक़्तु वणनि जे भरिसां या वणनि जे हेठां कॾहिं बि न बीहो ऐं बिजली थंभनि खां परे रहो। गैर ज़रूरी सफ़र खां पासो करियो। घरनि तोड़े गाॾियुनि जा शीशा बंदि रखो, छो त खिवण किरण जो वधीक इम्कानु हूंदो आहे। गजगोड़ ऐं खिवण जे वक़्तु मोबाइल फ़ोन जो इस्तेमालु न कयो वञे।